सिंधु जी जलयमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखी हो सिंधु समूरी सोन, सिंधु समूरी सोन, सिंधु सजी सुरहान। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं सभ खां पहिरियां ही रंगीन माशाल्लाह कलरफुल जिते शाइर सुगड़ साफ़ी दोस्त शहर जी मौजूद शख़्सियतूं आयूं अहिड़ो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करण ते तव्हांखे मुबारकूं। अॼु जेके दोस्तनि शिरकत कई आहे उन्हनि लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो ऐं हीअ जेके कल्चर डे जे हवाले सां प्रोग्राम सॼी सिंध अंदरि मुनक़द कया पिया वञनि उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो? सर सां मां पैगाम ॾेई थो ॾियां त एके ऐं ॿधी वारो छो जो जेकॾहिं इहो मुहबत न आहे एको न आहे ॿधी न आहे त माना काइनात में को सुकून बि कोन्हे चैन कोन्हे आराम कोन्हे। असां सभु सिंधी पंहिंजा जेके बि आहियूं उहे जेकॾहिं असां पंहिंजे एके ॿधी ऐं मुहबत सां रहंदासीं त असांजा जेके पंहिंजूं हासिलात आहिनि जेके ख़्वाहिशूं आहिनि जेके पंहिंजा हक़ आहिनि उहे आसानी सां माना वठी सघंदासीं। ॿधीअ खां सवाइ को बि माना चारो कोन्हे, मुहबत खां सवाइ चारो कोन्हे। नफ़रतुनि जो दौरु हली वियो आहे, नफ़रतुनि तमामु घणो असांजो नुक़सानु कयो आहे। असां सिंधी आहियूं, असांजी सकाफ़त में मुहबत शामिलु आहे, असांजे रवायतुनि में मुहबत, ईमानदारी, रवादारी, कुर्ब, मुहबत, इहे महिमान नवाज़ी सभु शामिलु आहिनि। जेके असां पंहिंजा गुण जेके आहिनि उहे विसारे छॾिया आहिनि, उन्हनि खे असां वरी यादि कयूं, उन्हनि ते वरी ॿीहर जेको आहे उन रस्ते ते अचूं त असांजी सिंध सताबी थींदी, असां पंहिंजे हक़नि जी हासिलात करे सघंदासीं। अच्छा, हीअ त साईं सिंध वासियुनि जे लाइ पैगाम थी वियो, पर इहो कीअं मुमकिन हूंदो अॼु मुशाइरे जो प्रोग्राम हुजे तव्हां शाइरी पेश न कयो, असांजे जेके सुजाॻ जा चाहींदव उन्हनि जे लाइ काई शाइरी थी वञे? हा, शाइरी मां धरतीअ जे हवाले सां इहा पढ़ंदुसि त जेको आहे असां वारिस असां मालिक सिंधु दरिया जा, असां वारिस असां मालिक सिंधु दरिया जा, सचल सामी रखियल बेदिल भिटाई शाह जा, अॾे केनाल तूं केॾा अकुल जा अंधा, कंदे केसीं ज़ुल्म ज़ालिम किना कंहिं जाइ जा, असां वारिस असां मालिक सिंधु दरिया जा, सचल सामी रखियल बेदिल भिटाई शाह जा। थैंक यू सो मच। हिन कलरफुल प्रोग्राम ते छा ॿुधाइणु चाहींदो? माशाल्लाह सभु तारीफ़ अल्लाह साईं जी, तारीफ़ लाइ सिर्फ़ु अल्लाह साईं जी ज़ात आहे। बाक़ी असां त कोशिशि कंदासीं कंहिं न कंहिं कमु करण जे हिसाब सां। सो तव्हांखे ॿुधायां थो, क़ौमी गीत ॿुधायां थो, सिंध जी जलम इहो ॿुधायां थो, ठीकु आहे। सिंधु जी जलयमा सिंधु जी जलयमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां तुझे माण्हुनि खे सीने में साढ़ियूं वता तुझी लाऊं लैन खे बि चंदन चवां शाल तुझी कुख मां पियो हर हर जमा शाल तुझी ई कुख मां पियो हर हर जमा खीर तुझो पियां वीर तुझो थियां छा लिखां थैंक यू। जीअं त इरफान छा चवणु चाहींदो जो कि रंगारंगी प्रोग्राम है तरह? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं जीअं त अॼु तमामु बहितरीनु प्रोग्राम थी गुज़रियो आहे पंहिंजो रखण शहर में, ऐं हिन जो सॼो जेको आहे बि क्रेडिट थो वञे उहो साईं मुश्ताक बुखारी साहिब जन ॾे थो वञे। ऐं बहितरीनु प्रोग्राम हिते अॼु सुघड़ शाइर, फनकार, सहाफ़ी हज़रात, तमामु बहितरीनु शहर जे माण्हुनि बि भरपूर अंदाज़ में शिरकत कई आहे। ऐं असांजो जेको मक़सदु आहे उहो आहे सिंध सुहारीअ जो प्रोग्राम जेको रखियो वियो आहे त इन्हनि ते कब्ज़ो जेको आहे सो ॿेटनि ते कब्ज़ो, ऐं जेके डैम था ठहनि नवां नवां उन्हनि जे ख़िलाफ़ु त असां बि इन जी जेको आहे सो कयूं था, जेको आहे मज़म्मत था कयूं पिया। ऐं न थियणु खपे, छो त असांजी सिंध सुहारीअ में जेकी बि असांजा सिंधी भाइर रहनि था उन्हनि जी दिलि जेका आहे सा उहा ॾाढी ॾुखारी थी आहे इन शइ सां। ऑडियंस खे छा ॿुधाइणु चाहींदो?
सर अॼु तमामु बहितरीनु प्रोग्राम बि आहे, सो हिन हिसाब सां अॼु क़ौमी गीत तव्हांखे ॿुधायां थो पियो। हो सिंधु समूरी सोन, सिंधु समूरी सोन, सिंधु सॼी सुरहान, सिंधु भिटाईअ घोट जी, सिंधु भिटाईअ साण, ओ मौज भरिया महराण सदा वहे सिंध में। ओ सोहणा माण्हू, ओ प्यारा माण्हू, है मिठड़ा माण्हू, ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधेरा लखनि में सोहणा माण्हू, ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधेरा लखनि में सोहणा माण्हू। ओ टोपीअ जे रक पटे को कुहाड़ी, ओ भलो मियां, ओ टोपीअ जे रक पटे को कुहाड़ी, आहे असांजी सुञाण वो यार सोहणा माण्हू, ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधेरा लखनि में सोहणा माण्हू। अफ़ज़ल जो आ प्यार सिंधने सां, ओ अफ़ज़ल जो आ प्यार सिंधने सां, ओ भलो मियां वो 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 वो, ओ अफ़ज़ल जो आ प्यार सिंधनि सां, शाहिद आहे सारो संसार। ओ सोहणा माण्हू, ओ प्यारा माण्हू, ऐ मिठड़ा माण्हू, ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधेरा लखनि में सोहणा माण्हू। कूड़ो माण्हू कूड़ो कभी न कुर्ब कदी न तोखे कसर ॾींदो, तोरे वाह वाह करे वॾी वॾी ॻाल्हि भरजी करे जवान जॾी तो जी चेस ॾींदी होॾ हुॾी ॼण सां हिकदमि पवंदी पर पदी पर परियो चवे तरस हूंदे न तॾी पोइ तॾहिं कंजे तॾी आहे गोरख नवाज़। पटके जो शाम सिंधी पाए हटे तो दुश्मन के जिगर में कान तदिसो या भी दिलेर थोड़ा है पर रते तेरे में मिसाल बशीर खान था की तरक्की के नाले कया था वञनि, की तरक्की के नाले कया था वञनि, रोज धरती ते धारा आया था वञनि, की तरक्की के नाले कया था वञनि, रोज धरती ते धारा आया था वञनि, काई पोती न पटको को महफूज़